ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जे 6 भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के गोपियन जो हाल बुधाइन था त कहिड़ी रीत हू 8 ही पहर खन खन पल पल हर दम हर घड़ी श्री श्याम सुंदर जी वार्ताऊं पाण में कंदियूं हुयूं ऐं उन जूं ॻाल्हियूं यादि करे पंहिंजो ॾींहुं काटींदियूं हुयूं। सबई चओ जय श्री कृष्णा। अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जो 7 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी महाराज चवन था त हे राजा, अहिड़ी तरह सबई बिज बालाऊं 8 ही पहर बांवरन वांगर व्याकुल रही जेको मुसाफ़िर मथुरा ॾे वेंदो हो तंहिंखे पहिरें पई चवंदियूं हुयूं त हे वाटरो, श्याम सुंदर असांजो मन चोराए मथुरा में वञी राजा थियो आहे। उनखे असांजो ही नियापो ॾिज त जिन बिज बालाइन जो प्राण तो इंद्र जे पाणी वसाइण सां गोवर्धन पहाड़ खणी बचायो हो, से सभु तुंहिंजे विछोरे में 8 ही पहर पंहिंजनि अखियुनि मां बादलनि वांगुरु पाणी वसाहिनि थियूं। ऐं जीअं उन वक़्तु अंधेरो थियो हो तीअं उन्हनि जा उबता सांस हलनि था। हींअर हू सभु उन विछोरे जे समुंड में ॿुॾी मरण बाहिनि थियूं। फ़क़ति तुंहिंजे मिलण जी उमेद ते अञा ताईं जीअरियूं आहिनि। तूं उन्हनि खे दीन ऐं पंहिंजूं बानियूं ॼाणी जल्दी मोटी आओ। ॿी गोपीअ चयो, हे प्राणनाथ, असां ॾुखोयलनि खे ॿुॾण खां बचाए असांजे अंदर जी आग पंहिंजे अमृत रूपी दृष्टिअ सां विसाए ऐं जॾहिं विछोरे जे समंदर में असीं ॿुॾी मरी वेंदियूंसीं तॾहिं पोइ अची छा कंदे? कांगा ॾिजां कृष्ण खे ही नियापो वेंदे वेंदे विरे में मरन थियूं गोपियूं कॾहिं ईंदे ईंदे। वरी ॿी सखी चयो, हे वाटड़ो, तोखे नारायण जी जो कसम आहे जे ईअं न चयो अथई ऐं ही बि मोहन प्यारे खे चइज त राधा प्यारी तुंहिंजी जुदाईअ में अहिड़ी ॾुबरी ऐं निर्बल थी वई आहे जो उथण ऐं वेहण जी सुमर्थी बि न अथसि ऐं सुञाणण में बि नथी अचे। 2 4 ॾींहंनि में मरी वञे त अजब न आहे। भला अगूणी प्रीत समझी उन जो प्राण त बचाहे। जॾहिं पपईए बिंद्राबन में ॿोलियो थिए तॾहिं उन जी ॿोली ॿुधी उन्हनि सभिनी विछड़ियलनि चयसि थे त हे पपैया, असां अहिड़ी तरह पंहिंजे दुख में व्याकुल आहियूं, तंहिं हूंदे बि तूं अहिड़ी ॿोली ॿोले
असांजे अंदर जी आग खे छो थो दुखाहीं। जहिड़ी तरह सभु सावण जी बूंद वास्ते व्याकुल रहे थी, तीअं सभु बिज बालाऊं मोहन प्यारे जे वास्ते व्याकुल आहिनि। श्री सुखदेव जी चयो, हे राजा, मूंखे एतिरी सुमर्थी न आहे जो बिज वासियुनि जे विछोरे जो सॼो हाल वर्णन करे सघां। तंहिं करे हाणे मथुरा जी ॻाल्हि करियां थो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी चवनि था, जॾहिं श्याम ऐं बलराम नंद ऐं ॿियनि खे छॾे पंहिंजे घर आया, तॾहिं वासुदेव ऐं देवकी ॿिन्हीअ खे ॾिसी अहिड़ो सुख पातो जीअं को तप कंदड़ पंहिंजो मनोर्थ पाए ख़ुशि थींदो आहे। मथुरापुरीअ में उन ॾींहुं मंगलाचार थियण लॻो। वासुदेव देवकीअ खे चयो, श्याम ऐं बलराम ग्वालनि जी संगत में रहण करे पंहिंजी ज़ात ऐं कुल जो वहिंवार नथा ॼाणनि, उन्हनि खे जरियो वग़ैरह पाराइजे। देवकी चयो त तमामु चङो। जॾहिं वासुदेव गर्ग पुरोहित ऐं ज़ात वारनि खे घुराए सभई हाल ॿुधायो, तॾहिं गर्ग आचार्य जी चयो, हिननि खे गायत्री मंत्र ॾेई खत्री बणाइणु घुरिजे। इहा ॻाल्हि ॿुधी वासुदेव पंहिंजे इष्ट मित्र ऐं यदुवंशियुनि खे दामू मोकिले पाण वटि घुरायो ऐं सभिनी तीर्थनि जो जल घुराए श्याम ऐं बलराम खे स्नान करायो। शास्त्रनि मूजिबि ॿिन्ही ॿाहिरनि खे जरियो पाए पुरोहित गायत्री मंत्र उपदेश कयो। तॾहिं वासुदेव केतिरियूं गायूं, सोन ऐं रतन जवाहरात वग़ैरह ब्राह्मणनि खे दान ॾिना। पंहिंजी ज़ात वारनि ऐं ब्राह्मणनि खे 36 क़िस्मनि जा खाधा खाराए आदर सां रुख़सती ॾिनी। जेके मंगलामुखी ऐं कंगाल उते आया हुआ, तिन सभिनी खे दिलि घुरियूं चीज़ूं ॾेई दौलतमंद बणायो। उन वक़्तु देवताउनि आकाश मां बलराम ऐं कृष्ण ते फुल वसाया ऐं स्त्रियूं मंगलाचार गीत ॻाइण लॻियूं। ऐं श्री श्याम सुंदर जी इच्छा ऐं दया सां मथुरा में लक्ष्मीअ जो वास अची थियो। सभु नंढा वॾा दौलतमंद थी विया। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जो 7हों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।